मीरपुर माथेलो में हादी बश्क जलबाणी की रिपोर्ट मूजिब मीरपुर माथेलो वेझो दाद लगारी जा रवासी गोटकारी बशीर अहमद लगारी, मोहम्मद असलम लगारी, अब्दुल्ला लगारी मीरपुर माथेलो एसडीओ सेप्को मीरपुर माथेलो की ऑफिस आड़ो एहतिजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो आहे। उन मौके ते अॻवणनि चयो त गुज़िरियल 1 महीने का दाद लगारी फीडर बंद है, जैं सबब दाद लगारी, गुलाम सेन लगारी, ताज मोहम्मद लाशारी, गोट अलाडितो जलबाणी, कौड़ो मार समेत केतरनि गोठन में बिजली बंद है, जैं सबब मुख़्तलिफ़ गोठन में पीअण जो पानी बेअड़लब थी वियो आहे ऐं रात जो समय गोठ ऊंदाही में ॿुॾल हूंदा आहिनि, जंहिंजे करे चोरियूं चकारियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। उनखां अलावा सख़्त गर्मी सबब मासूम ॿारड़ा तोड़े पक्का पोड़ा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुबतला थी विया आहिनि। पिणु सेप्को अख़्तियारनि खां मुतालबो कयो त एसडीओ मोहम्मदीन दायो ख़िलाफ़ कार्रवाई करे जल्द दाद लगारी फीडर बहाल कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। ॿिए पासे एसडीओ मोहम्मदीन दायो सां फ़ोन करण ते राब्तो करण जी कोशिशि कईसीं ऐं जन फ़ोन अटेंड करण बदिरां फ़ोन बिज़ी करे छॾियो।